अस्सलाम वालेकुम, मां गाज़ी हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो इंटरेस्ट एक्सप्लोर। सभ खां पहिरीं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दबाईंदा। ॿारनि जो तहफ़ुज़, ॿारनि खे असां कीअं महफ़ूज़ रखूं, ॿारनि खे कंहिंखां महफ़ूज़ रखूं ऐं ॿारनि खे छो महफ़ूज़ रखूं। पहिरियों ॾिसूं त ॿारनि सां ज़ुल्म कहिड़ो पियो थिए, ज़्यादती कहिड़ी पई थिए, ॿारनि जे मथां तशदुद कहिड़े क़िस्म जो पियो थिए। सभ खां पहिरीं मां तव्हांखे कुझु क़िस्म ॿुधायां थो त ॿारनि ते तशदुद कहिड़े कहिड़े नमूने सां थींदो आहे। ठीकु, सभ खां पहिरीं जेको ॿारनि ते तशदुद थींदो आहे उहो नज़रुनि जे वसीले तशदुद थींदो आहे। जीअं मतिलबु कंहिं ॿार खे तारा ॾेखारिबा आहिनि, अखियूं ॾेखारिबियूं आहिनि त हू ॿारु हिसाइजी वेंदो आहे। जेको बि शख़्स जंहिं ॿार खे अगरि अखियूं ॾेखारे थो, नज़रुनि जे वसीले तशदुद करे थो, त हू ॿारु उन शख़्स खां हमेशह जे लाइ हिसाइल हूंदो आहे, डिॼल हूंदो आहे ऐं हू कॾहिं बि उन शख़्स ॾे वञण जी कोशिशि न कंदो आहे। केर बि हुजे, मतिलबु अंकल हुजे, आंटी हुजे या फ्रेंड्स मां कोई हुजे, वालदेन जे रिश्तेदारनि या उन्हनि जे दोस्ती मां कोई ॿार खे कोई अखियूं ॾेखारे थो या ॿाहिरि घर खां ॿाहिरि ॿारु वञे थो शइ वठण जे लाइ, उते कोई रस्ते में, घिटीअ में, पाड़े में, दुकान ते कोई बि ॿार खे नज़रुनि जे वसीले तशदुद करे थो, माना हुनखे बुरी नज़र सां ॾिसे थो, त ॿारु ॾाढो हिसाइजी वञे थो ऐं ॿारु हुन तरफ़ कॾहिं बि कोन थो वञे ऐं न ई उहो ॿारु अॻिते हली करे ऐं कोई पंहिंजे अंदरि खूबी आणे सघे थो, छाकाणि त हू हमेशह डिॼल ई रहे थो। ठीकु आहे न, इहो आहे ॿारनि ते नज़रुनि जे वसीले तशदुद थी। नंबर ॿियो हूंदो आहे त ज़बान जे वसीले तशदुद। ज़बान जे वसीले तशदुद ईअं थींदो आहे लफ़्ज़नि जे वसीले, मतिलबु ॿार सां धड़का ॾेई करे ॻाल्हाइणु, ज़ोर सां ॻाल्हाइणु, ॾाढियां ॻाल्हाइणु, ॿार जे मथां प्रेशर विझणु, लाउडली ॻाल्हाइण सां माना ॿारु हिसाइजी वेंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेको तशदुद आहे, जेको ॿारु हिसाइजी थो वञे, इहो बि तशदुद आहे। ईअं न सम्झूं त असां सिर्फ़ु जेको ॿार खे धकु लॻे थो या ॿार सां ज़्यादती थिए थी, को ज़ुल्म थिए थो, त उहो ई तशदुद आहे। जंहिंसां ॿारु हिसाइजी वञे इहो तशदुद आहे, भले उहो ॿार जो पीउ माउ ई छो न करे। ठीकु आहे न, इन्हनि ॻाल्हियुनि जो एहतियात कयूं त जीअं असां ॿारनि जे मथां तशदुद न कयूं। हिसाइल ॿारु जेको हूंदो आहे उहो कॾहिं बि मतिलबु ख़ुशी सां कोई कमु न करे सघंदो आहे, घर में मायूस रहंदो आहे, उदास रहंदो आहे, परेशान रहंदो आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हू कंहिंखे ॿुधाए बि न आहे सघंदो त मूंसां तशदुद थियो आहे, छाकाणि हुनखे इल्मु ई न हूंदो आहे। हुन खां पोइ आहे इशारनि जे वसीले तशदुद करणु। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो ॿारनि खे मतिलबु त चपा टोलाइण जहिड़ो इशारो कयो वेंदो आहे या गुज ॾियण जो, गुजो ॾियण बि तशदुद में थो अचे। ॿार खे अगरि कोई वॾो माण्हू गुजो थो ॾिए त इहो बि तशदुद में थो अचे। चपाट हणणु न, सिर्फ़ु ओलारणु, मुक ओलारणु, ठूशो ओलारणु, लत ओलारणु, इहे सभु इशारनि जे वसीले तशदुद आहिनि, जंहिंसां ॿारु हिसाइजी वेंदो आहे। इहो बि न करणु खपे। नंबर चोथों आहे फिज़िकली टॉर्चर। मतिलबु त ॿारनि खे कंहिं माण्हूअ खां, कंहिं बि ॿार खे मतिलबु जिस्मानी तशदुद थिए, मतिलबु पथर लॻे या चपाट लॻे, मुक लॻे, चूंडी पाइणु, ॿांह मरोड़णु, वार पटणु, इहो ॿारनि ते तशदुद आहे। या घुटो ॾियणु, चपु पाइणु, जिस्म जे कंहिं बि हिसे ते हथु लाइणु। ठीकु आहे, मां तव्हांखे ॿुधायां त जेको जिस्म आहे, इहो ॿारनि जो पंहिंजो जिस्म आहे, हिन ते हथु लाइण जो कंहिंखे बि कोई हक़ु कोन्हे को। ठीकु आहे, जेकॾहिं पीउ माउ खां सवाइ कोई हथु नथो लाए सघे, एतिरे क़दुरु जो डॉक्टर बि पीउ माउ जी इजाज़त खां सवाइ हथु कोन थो लाए सघे। एमरजेंसी जी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, बाक़ी ईअं अगरि कोई माण्हू खणी थो वञे पंहिंजे ॿार खे अस्पताल, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा पीउ माउ जी रज़ामंदी हूंदी आहे, उनजे करे ॿार खे डॉक्टर हथु लाए सघंदो आहे, न त ईअं रस्ते वेंदड़ ॿार खे कोई बि हथु नथो लाए सघे। अगरि कोई टच करे थो, उहो कहिड़ी बि नियत सां टच करे थो, त इहो तशदुद में अचे थो। ठीकु आहे, कोशिशि कजे त असां पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधायूं त जेकॾहिं कोई उन्हनि खे टच करे थो त उहो
फ़ौरन घर अची करे ॿुधाइनि, जल्दी जल्दी अची घर ऐं ॿुधाइनि त जीअं हुनजे ख़िलाफ़ कोई एक्शन खणी सघे। ॿियो आहे नज़रअंदाज़ करणु। इहो बि तशदुद में थो अचे त तव्हांखे ॿार खे नज़रअंदाज़ करे छॾियो। घर में 4 ॿार आहिनि, 2 ॿारनि सां मोहबत कजे थी, 2 सां जेको आहे सो ॿिनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। ॿार हुन में अहसास कमतरी में हलियो वेंदो आहे त हुन सां जेको आहे सो मोहबत कई थी वञे, मूंसां मोहबत नथी कई वञे, त इहो नज़रअंदाज़ करण आहे। इहो अक्सर करे स्कूलनि में बि थींदो आहे। मिसाल जे तौरु हिकिड़ी क्लास में 30 शागिर्द आहिनि ऐं हुन मां उस्ताद जेको आहे 28 खे पढ़ाए रहियो आहे ऐं 2 खे नथो पढ़ाए, त इहो जेको आहे ॿारनि ते तशदुद आहे। माना ईअं थींदो आहे हिकिड़ा ॿार हूंदा आहिनि जेके गोड़ कंदा आहिनि, त पोइ उस्ताद हुननि खे चवंदो आहे त मुंहिंजे सब्जेक्ट में, मुंहिंजे पीरियड में तव्हां क्लास खां ॿाहिरि वेंदव, क्लास जे अंदरि दाख़िल न थींदव। इहो तशदुद आहे। जेकॾहिं तव्हांजे कंहिं बि ॿार सां अहिड़े क़िस्म जो तशदुद थी रहियो आहे त तव्हां फ़ौरन हुनजो नोटिस वठो ऐं स्कूल में हुन उस्ताद खे सम्झायो त अहिड़े क़िस्म जो तशदुद न कयो वञे। ठीकु आहे न? इहे ॻाल्हियूं मां तव्हांखे फ़क़ति हिन लाइ बि ॿुधायां त तव्हां पंहिंजे ॿारनि खे इहे ॻाल्हियूं सम्झायो त तशदुद अहिड़े क़िस्म जो थींदो आहे। ठीकु, छो त तव्हां सोशल मीडिया ते तमामु घणा वाक़िया ॾिठा हूंदा। अॼुकल्ह काफ़ी अरसे खां सोशल मीडिया जॾहिं खां तरक़ी कई आहे त हुन में ॿारनि ते जेको तशदुद थिए पियो ॾाढो ज़ाहिर पियो थिए। मदरसनि जे अंदरि, स्कूलनि जे अंदरि, घरनि जे अंदरि, दुकाननि ते या मुख़्तलिफ़ ॿियनि जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ तशदुद थींदा। इहे नंढा नंढा तशदुद जेके मां तव्हांखे ॿुधाया, इहे अॻिते हली करे वॾो तशदुद थो थी वञे। माना कंहिं माण्हूअ खे असां सख़्तु सज़ा नथा ॾियूं या उनखे वार नथा कयूं त हू अॻिते हली करे वॾो क़दम खणे थो। तंहिंजे करे असां पंहिंजे ॿारनि खे सम्झायूं त हू उन्हनि माण्हुनि जे लाइ हिकु दफ़ो शिकायत ज़रूरु न खणी अचनि। उन शिकायत जे बदिले में वालिदैन उन्हनि खे थोरी वार्निंग ॾींदा जॾहिं, त हू माण्हू न फ़क़ति उन ॿार सां पर तमामु ॿारनि सां अहिड़े क़िस्म जो कोई बि सलूक न रखंदो। उमेद त तव्हांखे अॼु की इहा वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं मुंहिंजी ॻाल्हि बि तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में आई हूंदी ऐं उमेद त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि पंहिंजे ॿारनि ताईं ज़रूरु पहुचाईंदो ऐं पंहिंजे ॿारनि खे हिन ॻाल्हि सां सम्झाईंदो त पाण खे महफ़ूज़ कीअं रखिणो आहे। ठीकु आहे न? महफ़ूज़ ईअं रखिणो आहे, फ़क़ति तव्हां पंहिंजे ॿार खे इहा ॻाल्हि सम्झायो त हुननि जे मथां अहिड़े क़िस्म जो जेको बि तशदुद थिए थो त उहो फ़ौरन अची घर ॿुधाइनि। हा, हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त तशदुद केरु बि करे सघे थो, उहो मर्द हुजे चाहे औरत हुजे। मर्द बि चपाट आणे सघे थो, औरत बि चपाट आणे सघे थी। ईअं नथो थी सघे त सिर्फ़ु मर्द ई तशदुद कंदा आहिनि, औरतूं बि तशदुद कंदियूं आहिनि ऐं तशदुद कंहिं ते बि थी सघे थो। हिकु नंढे छोकिरे ते बि थी सघे थो ऐं छोकिरीअ ते बि तशदुद थी सघे थो। इन लाइ इहो ज़रूरी न आहे त सिर्फ़ु तशदुद छोकिरनि ते थींदो हूंदो या छोकिरनि ते थींदो आहे, फ़क़ति ईअं न आहे। मर्द चाहे औरत कंहिं बि छोकिरे या छोकिरी ते तशदुद करे सघनि था। इहे पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु सम्झायो त तशदुद छा थींदो आहे ऐं तशदुद खां कीअं बचिजे। तशदुद थिए त उनखे किथे रिपोर्ट करिणो आहे, कंहिंखे शिकायत ॿुधाइणी आहे। उहा शिकायत जॾहिं वालिदैन ताईं पहुचंदी त उहा अॻिते हली करे जेकॾहिं तशदुद ख़राबु क़िस्म जो थियल आहे त उनजी कानूनी कार्रवाई थियणु खपे। जेकॾहिं इलाक़ाई माण्हुनि जे विच में उहा ॻाल्हि रखी करे मसइले हल कयो वञे त अञा बहितर ॻाल्हि आहे त जीअं हू माण्हू आईंदा अहिड़े क़िस्म जी काई बि हरकत न करे, अहिड़ो कोई बि तशदुद न करे, न फ़क़ति तव्हांजे ॿार सां पर कंहिं बि इलाइक़े जे ॿार सां अहिड़े क़िस्म जो तशदुद न करे। हिकु दफ़ो वार्निंग ॾियण सां हू माण्हू हमेशह जे लाइ अहिड़ी सोच खां पासे थी सघे थो। वीडियो ॾिसण जे लाइ महिरबानी।